अदा नसीर महिरबानी। नसीर मुझो भाउ आहे, दोस्त है, किन ॻाल्हियुनि में हम असर है, किन ॻाल्हियुनि में उस्ताद है। आई एम रियली ग्रेटफुल। पहिरीं तो मूंखे ख़ुशी थी आहे त हीअं वेठा आहियो ऐं हीउ पंहिंजो फ्लेवर आहे हीअं वेहण। इहो कोन्हे, इहो मूं लाहौर में ॾिठो, उते को अजोका थिएटर हूंदो या NCA हूंदो, नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स, उन जा शागिर्द कायद अज़म यूनिवर्सिटी में कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। पर हैदराबाद में वाधूवा ते रूपा माड़ी में हीउ ॾेखारियो दोस्त तई जेके मूं जॾहिं मोबाइल कयो वेठा आहियो, पंहिंजा कलीग्स ॾेखारियो त हीअं पट ते सिंध जा नौजवान शागिर्द शागिर्दियाणियूं हल्के हल्के सीअ में वेठा आहिनि ऐं सिखण जे जज़्बे सां। इन लाइ ऑर्गेनाइज़र्स खे मुबारकबाद ॾींदुसि। बेनज़ीर साहिबा जेका मूंसां राब्ते में हुई अदड़ी, उनखे मुबारक ॾींदुसि। वेल डन। मूंखे ॿुधायो वियो आहे हींअर त किताबनि ऐं यूथ ऐं मोटिवेशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करणी आहे। कई साल अॻु किथे पढ़ियो हुउमि त शादी करे शादी जे ख़िलाफ़ ई आहे। मूंसां इहे तजुर्बा थींदा आहिनि, जेके हूंदा आहिनि न साउंड सिस्टम वारा महिरबान हूंदा आहिनि मूं ते। कटे छॾींदा आहिनि लाइट, कटे छॾींदा आहिनि, जनरेटर बंदि थी वेंदो आहे, ओॾी महिल लाइट हली वेंदी आहे, ज़बरदस्त थींदो आहे कमु। अदा तूं लॻो पियो हुजे, पंहिंजे कम में जारी रख तूं। ऐं शादी सोचूं त शादी करे बि पछताइबो ऐं न करे बि पछताइबो। त पोइ छो न करे पछताइजे? पाड़े में हिकिड़ो जबल हुजे, चवंदा त मथां चढ़ण सां बि कुझु कोन थींदो ऐं न चढ़ण सां बि कुझु कोन थींदो, त पोइ भला जबल बीठो जो आहे त हुते चढ़ी छो न ॾिसजे। जेको यूरी गैगरीन वियो हो, रूसी खलाबाज़, उनखां पुछूं। ऐं ॿियो मैलरी हो जेको K2 ते फर्स्ट टाइम चढ़ियो हिमालय ते, उनखां पुछूंसि त तूं छो चढ़े हेॾे जबल ते, माउंट एवरेस्ट ते छो वे, होॾां छो वे? हाणे पाण जहिड़ो माण्हू हुजे हा, चए मूंखे अमां दुआ कई नंढे हूंदे, बाबा चयो त वञजई, मूं ख़्वाब ॾिठो ऐं नंढड़ो त सोचियुमि जबल ते वेंदुसि ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो मिशन हो, मूं जाखोड़ कयो, अधु कलाकु पंहिंजो ॿुधाईंदो त मूं छा छा कयो आहे, जबल जी ॻाल्हि रहिजी वेंदी। हुन चयो, what a simple answer it was। हुन चयो, चई why did you climb it? चई because it was there। चई छो त इहो ते हो। हाणे जेका शइ आहे त हुन ते छो न क्लाइम कजे? पई आहे, बांधो वेठो आहियां, को कमु ईअं त कोन्हे त तव्हां आइंस्टाइन पिया थियो, ऐं न्यूटन पियो थियां, कमकार में लॻा पिया आहियूं सॼो ॾींहुं, तंहिंजे करे टाइम कोन्हे। हाणे वांदा वेठा आहियूं, वांदा जो वेठा आहियूं त छो न ड्राइविंग सिखी छॾिजे? वांदा जो वेठा आहियूं त छो न कुकिंग सिखी छॾिजे? छोकिरनि लाइ पियो चवां ख़ुशूसन कुकिंग। ॿाहिरि वेंदव न, हॉस्टल लाइफ, अमेरिका, न्यूयॉर्क, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिडनी, मेलबर्न, उते केरु कोन मानी अमां आई कान्हे, ऐं बानी ॿाहिरि जी महांगी आहे। असांजे दोस्त आहे, हुनजो पुटु आहे हींअर ऑस्ट्रेलिया में, मेलबर्न में, अची सैटरडे ते 6 ॾींहंनि जी मानी ठाहींदो आहे। पोइ नंढियूं नंढियूं थैलियूं ठाहे रखी छॾींदो आहे, पोइ छॾियो खाईंदो आहे। ॿाहिरि थकिजी अची केरु मानी ठाहींदो, जॾहिं उहो जॉब बि करे, पढ़े, मास्टर्स पियो करे, 7-8 लख रुपया खणी हलियो वियो पीउ खां वठी। 50 लख फी हुई, 7 लख खईं, ऑस्ट्रेलिया हलियो वियो। पहिरीं ट्यूशन जे 3 टर्म्स हींअर बि अदड़ियूं बीठियूं। असांजो दोस्त आहे ग़ुलाम नबी काका साहब, उनजी नियाणियुनि खे हींअर ॿुधायमि पे त वियो 7-8 लख रुपया खणी, उते पहिरें सेमेस्टर जी कुझु फी ॾिनई, वञी पहिरीं मोटरसाइकिल ते, ऊबर ते, बाइक ते पिज़्ज़ा ड्रॉप करणु शुरू कई। पैसा मिलणु शुरू थियसि, पैसा कमाए कुझु ॾींहंनि खां पोइ नंढी कैरी वरितई, उन ते डिलीवरी सर्विस शुरू कई। पोइ राति जो वरी ट्यूब स्टेशन ते जेको जनरेटर हलंदो आहे, UPS जूं बैटरीज़ हूंदियूं आहिनि, उनजी ड्यूटी लॻसि। राति जो 2 खां वठी सुबुह जो 8 बजे ताईं UPS जूं बैटरीज़ ॾिसंदो हो त उहे मेंटेन थियनि पियूं ट्रेन स्टेशन ते। 8 बजे अची 3 कलाक सुम्ही, 2 कलाक 10 बजे यूनिवर्सिटी वेंदो हो। 3 बजे अची वरी 2-3 कलाक सुम्ही, वरी शाम जो मोटरसाइकिल हलाईंदो हो, डिलीवरी कंदो हो। वरी अची 4-5 कलाक खां पोइ वरी रेलवे स्टेशन ते वेंदो हो। उन में 5-7 लख रुपया गॾु करे पीउ खे वापसि मोकिलियईं। 5-6 लख जी ॿी गाॾी वरितई। गुज़िरियल हफ़्ते मास्टर्स कंप्लीट करे वरितई 1.25 साल में। हाणे मास्टर्स थी वियो मेलबर्न यूनिवर्सिटी। तंहिंजे करे इहो जेका थियरी आहे त पैसा आहिनि ई कोन, छो कयूं छो कयूं? पाण वटि माण्हू चवंदा आहिनि छो न कयूं, पाण चवंदा आहियूं छो कयूं? कंप्यूटर छो सिखां? अबा धीअ खे छो पढ़ायां? शादी कराइणी आहे, शादी खां पोइ छा घर थोरी नौकिरी थोरी कंदी, छो करायां? इहो कॉन्सेप्ट आहे ई कोन्हे
त शादी ख़ुदा न ख़ास्ता त शादीअ खां पोइ हिन जो मुड़ुसु मरी सघे थो, डिवोर्स थी सघे थी, 2-4 ॿारनि सां उन धीअ खे उहो मुड़ुसु खणी उछलाए सघे थो, इन जो मुड़ुसु ओचितो हीरोइन थी सघे थो, मुड़ुसु सुइसाइडल बॉम्बर थी वञी सघे थो, फतह करण थो वञा क़ाबुल। हाणे उन सूरत हाल में इहा न्याणी जे पढ़ियल करे त छा थींदो? पीउ बाद मरी वेंदा, भाउर ऐं भेणूं धणी कोन थींदा, पोइ उहो भाउ जे दर ते वेठी हूंदी, हिते डिग्री हूंदी कान, 8 दर्जा पास, छा कंदी? तंहिंजे करे छो कयां न, छो न कयां? लेट्स बिगिन विद अ न्यू ईयर, विद अ प्रॉमिस, विद अ कमिटमेंट, विद अ डिक्लेरेशन दैट व्हाई शुडंट वी डू दिस? ये छो न कयूं? कंप्यूटर छो न सिखां? केरु चइबो छो छा कंदे? ऐं तूं बायोलॉजी बि पढ़ी, कंप्यूटर IT थोरी बि पढ़ी, बाबा छो IT छो न सिखां? ड्राइविंग पाण वटि गाॾी कान्हे, हिकिड़े दोस्त चयो मूं वटि गाॾी कान्हे, बाबा गाॾी जो कहिड़ो वास्तो? त गाॾी कान्हे तो वटि, तूं वज़ीर आज़म त कोन्हे, पोइ पॉलिटिकल साइंस छो थो पढ़ी? बिज़नेस तुंहिंजो आयो कोन, पोइ BBA छो थो करी? इंडस्ट्री बि कोन अथई, पोइ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग छो थो पढ़ी? हॉस्पिटल में आई कोन फ़िलहाल डॉक्टर, पोइ MBBS छो पियो करी? तंहिंजे करे गाॾी हुजे न हुजे, ड्राइविंग सिखो, हुजे न हुजे, तव्हांखे पंहिंजे डिफेंस में, सेल्फ डिफेंस में तव्हां वटि लाइसेंस हुअणु खपे, तव्हांजो वटि पिस्टल हुअणु खपे। रस्ते में छोकिरी जे खीसे में पिस्टल पियो हुजे 2-2.5 हज़ार वारो, ऐं उहो सस्तो वारो, चाइना सस्तियूं शयूं ठाहे छॾियूं आहिनि, रस्ते में छोकिरो अचे रुगो ईअं लोड करे ॾेखारे, छोकिरो भॼी वेंदो हलियो जेको फुर करणु आयो आहे। तंहिंजे करे छो न हुजे, हर छोकिरी न्याणी ऐं पुट वटि, असांजे नौजवाननि वटि छो न हुजे जिन खां बाइक्स फुर थियनि थियूं, हलाइनि न? छो न उन्हनि खे छो न अचणु खपे स्विमिंग? स्विमिंग छो न अचणु खपे? स्विमिंग इज़ अ वंडरफुल एक्सरसाइज। उन्हनि खे हॉर्स राइडिंग छो न अचणु खपे? ॻोठु वञे, भला हॉर्स कोन्हे, गॾे बॾे त आहे न, गॾे तव्हांखे ख़बर आहे केतिरनि मुल्कनि जो निशान आहे कि वॾियुनि पॉलिटिकल पार्टी पाण त मिड़ई जानवरनि ते नाला रखी रहिया आहिनि, गॾे जहिड़ो शानदार जानवर कोन्हे। कमु पियो करे, काड़े में ॿधो बीठो आहे, पाण त रिस्पेक्ट कोन था कयूं। हाणे मुंहिंजे घर में हींअर हिकिड़ो कुतो पालियल आहे 3 सालनि खां, उहो ज़ोरी घिड़ी आयो बचो आहे, वरी हिकिड़ो ॿियो बचो घिड़ी आयो आहे, उनखे मुंहिंजी धीअ छित ते रखी, उनखे पाले वेठी, वरी हिकिड़ी ॿी कुती असां घिड़ी आई आहे, उन वरी अंदरि अची, असीं हुनखे कुती कोन चवंदा आहियूं, छाकाणि कुती लफ़्ज़ ख़राबु थो, उनजो नालो रखंदो लिज़ी। हाणे उहा लिज़ी हिकिड़ी एस्ट्रे डॉग आहे, घिड़ी आई आहे, उन वरी अंदरि अची ॾाकण जे हेठां 7 बचा ॾिना आहिनि, हाणे वरी 7 बचा हेॾा थी विया आहिनि। हाणे उहा माउ खे उहो विसरियो वञनि, असीं वरी हुनखे डबल रोटी या बोर खीर में ॿोड़े पिया खारायूं। भला इहे छो न कयूं? हिकिड़ी लिविंग थिंग आहे, असांजे साम्हूं आहे, उनखे छो न मदद कयूं? तंहिंजे करे ज़िंदगी खे ईअं ॾिसो। हाणे किताब शादी वांगुरु, जीअं पाण चयो शादी छो न कजे, त किताब खां अॻु में अचूं ख़्वाबनि ते। ख़्वाब, जॾहिं तव्हां नंढा ख़्वाब ॾिसंदव ज़िंदगी लाइ, हीउ करिणो आहे, ऐं वॾा ख़्वाब ॾिसंदव, त माण्हू चयो त वॾा ख़्वाब ॾिसण सां उहे अचीव कोन थींदा, माना वज़ीर आज़म थो थियां, सदर थो थियां, UN में थो वञा, उहे अचीव कोन थींदा, नंढा ख़्वाब अचीव थींदा। पर फ़र्क़ु इहो आहे, नंढनि ख़्वाबनि जे हासिल करण खां पोइ बि मायूसी थींदी। नंढड़ो ख़्वाब ॾिठो, मोटरसाइकिल थो वठां, मोटरसाइकिल वठी करे हाणे मोटरसाइकिल वरी ॿियो ख़्वाब खपे, वरी चओ त FX थो वठां, हाणे ॿियो ख़्वाब खपे, मैट्रिक में मुंहिंजी एडमिशन थी वञे, इंटर में थी वञे, इंटर थी वई, पोइ उन में बि फ्रस्ट्रेशन आहे, छाकाणि ख़्वाब पूरो थी वियो, माई सोचियो त शादी ते शादी थी वई, हाणे उहो हिकिड़ो मुसीबत अची घर कड़की, मुड़ुस जे या ज़ाल जे रूप में वेठी आहे साम्हूं। हाणे उहो जेको ख़्वाब हो त ही छोकिरो हीरो मिलंदो, उहो हीरो जॾहिं राति जो खोंगरा हणणु शुरू कया हुन हीरो, त उहो ख़्वाब त वियो हलियो। या उहा छोकिरी जेका आहे सा वेठी आहे, जेका हूअं टिप टॉप थी सेल्फी कढाए, उहा हाणे अधी माता महबूब कंहिं किताब में लिखियो त नक में ॾोई बि फेराए, उहा छोकिरी वेठी आहे जेका हीरोइन हुई ख़्वाबनि जी। त उन हीरोइन ख़्वाबनि जी, पोइ ख़्वाब को वॾो हुजे न, जंहिंजो नतीजो सवलो निकिरणो न हुजे, वॾो ख़्वाब, तवील मुद्दत ख़्वाब। त उहे तवील मुद्दत ख़्वाब किथां ईंदा, आइडियाज़ किथां ईंदियूं? माण्हुनि सां तव्हीं नवनि सां मिलो कोन था। पंहिंजो अलमियो ई आहे, फेसबुक दोस्त तव्हांजा ॾिसंदव उहे ई तव्हांजा आहिनि जेके वेझा आहिनि, ॿिया हिकिड़ी ख़ल्क करे करे त उन्हनि खे ख़बर कान्हे त माई आहे, भाई आहे, उमिरि 50 साल आहे, 15 साल आहे, केरु आहे, उहो फेक IDs आहिनि। ॿिया तव्हांजा 15-20 छोकिरियुनि जा 15-20 साहेड़ियूं हूंदियूं। परवीन पोस्ट कई, फरज़ाना लाइक कई, जावेद पोस्ट कई, शहज़ाद लाइक कई, शहज़ाद ओबासी पियो ॾियां, अदा वेल डन, अहिड़ी ओबासी कंहिं कोन ॾिनी। इहे पोस्टूं आहिनि, सेल्फी आहे, हीअं करे सेल्फी वण ते पियो कढायां, हीअं पियो कयां, मोटर बाइक वटि पियो कढायां, ठीकु आहे, फर्स्ट क्लास, इहो कयो, इहो ज़रूरु कयो। अदा खां चांहि जो हिकिड़ो ॿियो कप गरम ॾींदो, पोइ लही पीअंदुसि वञी, हीउ मुंहिंजो फुरियो हो तव्हीं ॻाल्हाइण में। तंहिंजे करे ख़्वाब वॾो
दोस्तनि सां थींदो जॾहिं दोस्त ॿिया हुजनि। दोस्त त साॻिया आहिनि। जेको तव्हांजो ख़्वाबु आहे MUT में पढ़णो आहे, ऐं सिविल इंजीनियरिंग में मुंहिंजी थियल आहे, मुंहिंजी BE सिविल इंजीनियरिंग आहे, मुंहिंजी LLB आहे, मुंहिंजी LLM में फर्स्ट पोजीशन आहे, मुंहिंजी मास्टर्स रूरल डेवलपमेंट में आहे, मुंहिंजी मास्टर्स एनवायरमेंट एंड डेवलपमेंट में आहे। उहे सभु डिग्रियूं ईअं छो न कयां? छो इंजीनियरिंग करे छॾे मां लॉ छो न कयां? लॉ कयो अथमि। LLM छो न कयां? LLM कयो अथमि त रूरल डेवलपमेंट छो न कयां? उहो कयो अथमि त मास्टर्स इन एनवायरमेंट छो न कयां? कैनेडा में वञी करे आयुसि। छो न कई? तंहिंजे करे आउं सॼियूं शयूं उहे पियो चवां जेके मूं पाण कयूं आहिनि। नौकरी कई अथमि, बस में चढ़ी। When I was 12 years old, I used to watch lot of movies. I was not able to buy tickets on my own, so I needed extra money. So मूं अवामी किताब घर जा किताब खणी 9th अलाए 8th में बस में चढ़ी, कराची जी बस में। चवंदोसीं किताब वठो, जनम कैदी, वियतनामी इनकलाब, पुराणा किताब 10, 30, 25 सैकड़ो कमीशन ॾींदा, उन में 2-3 रुपया मिलंदा, उन में फिल्म ॾिसंदो हुउसि। तंहिंजे करे दोस्त तव्हांजा साॻियो सर्कल आहे, नवां दोस्त आहिनि कोन। नवां दोस्त ठाहियो, पर नवां दोस्त ठाहिणु मुश्किल आहे। पोइ किताब आहे, पोइ आहे शानदार किताब। तव्हां मां किताब माण्हू कोन था पढ़नि। सोशल मीडिया तव्हां खां किताब खसे वरिता आहिनि। सोशल मीडिया तव्हांखे डिट्रैक्ट करे, तव्हां खां किताब खसे, तव्हां खां इल्मु खसे, तव्हांखे टेम्पररी लॻाए छॾियो अथसि KFC ऐं मैकडॉनल्ड जे पोयां। तव्हां खां असुलु हाइजेनिक खीर, मानी खीर बि दॿे वारो आहे, उहो अनहाइजेनिक आहे। तव्हांखे जेन्युइन शयूं खसिजी वयूं, तव्हांखे आर्टिफिशियल शयूं मिली वयूं। तव्हां पंध जे बजाए ट्रेडमिल ते हलणु शुरू करे ॾिनो। ट्रेडमिल जे जॾहिं हलिजे थो त ट्रेडमिल ते हलण सां उहो गैर हमवार ज़मीन जी सतह आई कोन, जेको पट ते हलण जो मज़ो आहे। ट्रेडमिल जी स्मूथ हिकिड़ो उनजो फ्लोर आहे, तंहिंमें उहो पेरनि जी खुड़ियुनि खे उहो मज़ो मिले कोन थो। तव्हां भला केॾा बि मसल्स ठाहियो, वञी के जिम में वर्कआउट कयो, पर जेको मज़ूरी करण में, वणनि ते चढ़ण में जेके मसल्स ठहनि था, संद जे हारनि ऐं मज़ूरनि जा वञी बॉडी ॾिसो, सिल्म छो? वीचारा महिनत कश आहिनि, कमु था कनि। आर्टिफिशियल शयुनि में उहे किताब उनखे दूरि कंदा। वॾा किताब दुनिया में अहिड़ा किताब अथव। मसल महात्मा गांधी आहे। महात्मा गांधी जी लाइफ खे हिकिड़ो किताब हो अनटू दिस लास्ट, रस्किन जो। उन रस्किन जे किताब हुनजी ज़िंदगी चेंज करे छॾी। इकोनॉमिक्स जो। सन ज़ू जो किताब आर्ट ऑफ वार, दुनिया जे वॾनि हज़ारे साल अॻु जो लिखियल आहे। आर्ट ऑफ वार हज़ारे साल अॻु हिकिड़े चाइनीज़ स्कॉलर जो किताब लिखियल आहे। यूरोप ऐं अमेरिका जे वॾियुनि यूनिवर्सिटीज़ में अॼु पढ़ायो थो वञे। चए थो, इफ यू नो यूर एनिमी एंड इफ यू नो यूर सेल्फ, यू विल नॉट बी डिफीटेड। पंहिंजे पाण खे सुञाणो ऐं पंहिंजे दुश्मन खे सुञाणो, तव्हांखे शिकस्त कान ईंदी। पंहिंजे दुश्मन खे सुञाणो, रुगो पंहिंजे पाण खे न। हाणे संज़ू आहे हज़ारे साल अॻु में। चए थो, दुश्मन जे 100 हमलनि खे शिकस्त ॾियणु वॾो कमाल कोन्हे। पहिरें हमले खे ईअं शिकस्त ॾियो जो दुश्मन वरी तव्हां ते हमले जी ज़रूरत न करे सघे, वरी अटेम्प्ट ई न करे। बार बार तव्हां ते अटेम्प्ट पियो करे, माना तव्हां वल्नरेबल ॾेख ॾियो था। इफ यू आर स्ट्रांग अपीयर एज वीक, इफ यू आर वीक अपीयर एज स्ट्रांग। जेकॾहिं ताक़तवर आहियो त कमज़ोर ॾिसण में अचो, भले हमलो करे त ख़बर पएसि। जे कमज़ोर आहियो त ताक़तवर ॾिसण में अचो, त जीअं हमलो न थी न अचे, छाकाणि अॻु में ई कमज़ोर आहियो। इहो संज़ू आहे। हाणे इहे किताब जिन स्टीव जॉब्स जेको एप्पल जो ओनर आहे, उहो ॿुध मत जा किताब पढ़ी इंस्पायर थियो। बिल गेट्स, हीउ जेको मार्क ज़ुकरबर्ग आहे, इहे किताब पढ़नि था सॼो ॾींहुं। पाण वॾा एंटरप्रेन्योर आहिनि, किताब शानदार पढ़नि था। उन्हनि किताबनि माण्हुनि जे कैरियर खे तब्दील करे छॾियो आहे। दुनिया जा वॾा किताब कहिड़ा आहिनि? हिकिड़ा त मज़हबी किताब आहिनि, उहे आसमानी आहिनि। उन्हनि खे छॾे दुनिया जा वॾा मज़हब किताब कहिड़ा आहिनि जिन तारीख़ जा रुख तब्दील करे छॾिया? इंटरप्रिटेशन ऑफ, केरु कंप्लीट कंदो? कोन था पढ़ो न। इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स, सिगमंड फ्राइड। सॼी साइकोलॉजिकल दुनिया खे तब्दील करे छॾी। ऑन ओरिजिन ऑफ स्पेशीज, चार्ल्स डार्विन। इर्तिका, सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट। कीअं दुनिया में इर्तिका थी, कीअं सिंगल सेल्युलर मां हिकिड़ा कॉम्प्लेक्स वजूद कीअं ठहिया, एवोल्यूशन। हुन किताब सॼी दुनिया जा रुख तब्दील करे छॾिया। दुनिया में पहिरियां हींअर पाकिस्तान में ॾिसो पिया सेंसर ॿियो D.H. लॉरेंस जो किताब आयो, लेडी चैटरलीज़ लवर। तमामु हिकिड़ो एक्स्ट्रा मॉडर्न उन ज़माने जे लिहाज़ खां बैन लॻी वियो सॼो। न्यूटन जो ही
लॉ ऑफ मोशन ठीक है, पर फिजिक्स ऐं मैथमेटिक्स ते किताब रिपब्लिक कंहिंजो लिखियल आहे? रिपब्लिक प्लेटो। गुड, कंहिं जवाब ॾिनो? हाँ प्लेटो। ज़बर दादा छा नालो आहे? हाँ ऐसा पढ़ियो अथई? रिपब्लिक प्लेटो। प्लेटो प्लेटो शागिर्द हो कंहिंजो? सुकरात जो शागिर्द हो ऐं उस्ताद हो अरस्तु जो। हाणे सोचो ईअं जे सिंध यूनिवर्सिटी में महराण में ईअं हुजे त हज़ारे सालनि खां पोइ हिकिड़ो उस्ताद हुजे, उनजो शागिर्द बि उरूज ते हुजे, वरी उनजे शागिर्द जो शागिर्द बि। माना सुकरात पंहिंजी ज़ात में अंजुमन, उनजो शागिर्द वरी प्लेटो, उनजो शागिर्द वरी अरिस्टोटल। टई माना कमाल कमाल। ऐं अरिस्टोटल पंहिंजे उस्तादनि जूं ॻाल्हियूं मञिबियूं आहिनि। उस्ताद ग़लति हो त थोरी मञिबो। अरिस्टोटल चयो प्लेटो इज़ अमिकस प्लेटो सेड मेगस वेरितास अमिकास। प्लेटो इज़ डियर टू मी। अफलातून मूंखे प्यारो आहे, बट डियरर स्टिल इज ट्रुथ। पर सच उन खां वधीक प्यारो आहे। मूंखे मुंहिंजो उस्ताद प्यारो आहे, पर सच उन खां वधीक प्यारो आहे। इन क़िस्म जा माण्हू। हाणे उन्हनि जा किताब पढ़ो न, प्लेटो जो रिपब्लिक, मैकियावेली जो प्रिंस पढ़ो, इहे किताब। अच्छा, हिकिड़ी छोकिरी 14 सालनि जी नेदरलैंड्स जी लिकी वठे माउ पीउ ऐं पाण ख़तरे में मरण वारा आहिनि। हंट पई थिए, जेन्युइन रियल फैक्चुअल क़तल थियण वारी आहे, माउ पीउ बि थियण वारा आहिनि, पाण बि थियण वारी आहे। लिके पई, उहा जेको लिके पई उन में वञी किताब लिखी, पंहिंजी डायरी लिखणु शुरू कई। उहा डायरी लिखंदी रही आख़िर में पकड़िजी पई। 13-14 सालनि खां वीचारी लिखंदी रही, माउ पीउ सां पकड़िजी पई। 16 सालनि में कैंप में रखी पहिरीं उनखे मारियूं, उनजे माउ पीउ खे। पोइ उनखे मज़ूरी करायूं, कपिड़ा लाहे उनखे सीअ में उनजे जिस्म ते निशान ठाहे उनखां मज़ूरी करायूं। छोकिरी मरी वई। छोकिरी जी उहा डायरी आहे, डायरी ऑफ अ यंग गर्ल एन फ्रैंक। उन सॼी दुनिया में रेसिज्म जा तॾा वेड़ करे छॾी उन किताब, एन फ्रैंक जी डायरी, डायरी ऑफ अ यंग गर्ल। ऐं उहा मरी कॾहिं वई? सेकेंड वर्ल्ड वार में जर्मन उनखे मारियो पियो। मरी तॾहिं वई जॾहिं उनजे मरण खां कुझु ॾींहंनि खां पोइ बर्तानिया उन कैंप ते हमलो करे सभिनी खे आज़ादु कराए वरितो। आज़ादु थियण खां कुझु ॾींहं अॻु में एन फ्रैंक मरी वई। हाणे इहे किताब इजर ते पढ़ंदव, कम्युनिस्ट मैनिफेस्टो, मार्क्स ऐं एंजल्स जो किताब, जंहिंखे पढ़ी लेनिन पहिरियों अक्टूबर इनकलाब आणे ऐं सॼी सोशलिस्ट दुनिया जो बुनियादु विधो। हिकिड़ो किताब, रुगो हिकिड़ो किताब। त उहे किताब जेके आहिनि से तव्हांजी ज़िंदगी तब्दील करे छॾींदा। वॾा किताब तव्हांजी लाइफ खे चेंज करे छॾींदा। तव्हां हिकिड़ा ॿिया माण्हू थी वेंदव। तंहिंजे करे शागिर्द दोस्त वोस्त ठीकु आहिनि, किताब पढ़ो, किताबनि सां दोस्ती रखो। किताब मुश्किल आहिनि, कोन सम्झ में ईंदा। मुश्किल किताब सम्झ में कोन ईंदा, पर मुश्किल त पिज़्ज़ा बि लॻंदो न। शुरू में पिज़्ज़ा जी टेस्ट हुई या पंहिंजी? कोन हुई। शुरू में पाण खे बोर्ड मानी वणंदो हूंदो, पर पिज़्ज़ा आयो, पोइ खाइणु शुरू कयोसीं त टेस्ट डेवलप थी वई न। KFC जी टेस्ट डेवलप थी। पेप्सी पाण ॻोठण में थोरी पीअंदा हुआसीं, लस्सी पीअंदा हुआसीं। पोइ लस्सी छॾे पाण पेप्सी लाइ चांहि ॾांहुं आयासीं, पोइ टेस्ट डेवलप थी वई। हाणे पाण पेप्सी थी वणे, हाणे लस्सी थोरी चवंदो अथव वञी। तंहिंजे करे टेस्ट डेवलप थी विया। कपिड़ा आहिनि, हींअर जेके ताईं कपिड़ा पाए वेठा आहियो छोकिरियूं ऐं छोकिरा, उहे 20 सालनि खां पोइ पाण खे ॾिसंदव त खिलंदव त अच्छा अहिड़ा कपिड़ा पाईंदा हुआसीं। जीअं हींअर 30 साल पुराणा फिल्मुनि जा कपिड़ा था ॾिसूं, बेल बॉटम में ॿिया अजीबो ग़रीब, अच्छा उहे वरी मोटी ईंदा। पर किताब, लता मंगेशकर जो गानो, रफ़ी जो गानो, उस्ताद जुमन जो गानो, मंज़ूर अली ख़ान जो गानो, उहो पुराणो कोन थींदो। किताब पुराणा कोन थींदा। देवदास दिलीप कुमार वारी पुराणी कोन थींदी। चतरलेखा फिल्म पुराणी कान थींदी, पुराणी ब्लैक एंड वाइट। इहे शयूं तारीख़ सां, वक़्त सां गुज़रण सां वधीक फ्रेश थींदियूं। वॾा किताब टॉलस्टॉय जो वार एंड पीस, एना कैरेनेना पढ़ंदव तव्हीं ॿिए जहान में। फ्यूडोर दोस्तोवस्की जे लाइ चवनि था त जेकॾहिं कमज़ोर दिमाग़ ऐं दिलि जो माण्हू पढ़ंदो, दिलि त कमज़ोर हूंदी कान्हे, हुनजो वास्तो ई कोन्हे, ग़लति जुमिलो चई वियुसि, पर कमज़ोर दिमाग़, छाकाणि पाण हेरियल आहियूं दिलि चवण ते, दिलि जो को रोल ई कोन्हे, पर पाण लॻा अचूं दिलि जे पोयां। त कमज़ोर दिमाग़ जो जेको माण्हू आहे सो जॾहिं पढ़ंदो दोस्तोवस्की खे त चवनि था त उहो कॾहिं न कॾहिं ख़ुदकशी जो अटेम्प्ट ज़रूरु कंदो। एॾी फ्रस्ट्रेशन ऐं डिप्रेशन थो पैदा करे। तंहिंजे करे किताब माण्हुनि जा रुख तय था कनि। सिंध में किताब पढ़ण जो रवाज वञी चुको आहे। पाण चवंदा बाबा दौर रुको, सिंध में न, सॼी दुनिया में वञी चुको आहे, सॼी दुनिया में। हाणे मूंखे वार्निंग मिली वई आहे, चवंदा दादा असांखे कम जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, हिननि खे आख़िरी चङियूं ॻाल्हियूं ॿुधाए वठो। तंहिंजे करे ॿुधाए वठो, पोइ वरी ताईं कम जूं ॻाल्हियूं ॿुधंदो, हीअ फज़ूल ॻाल्हियूं ॿुधी वठो। तंहिंजे करे ही जेके किताब आहिनि,
हिते माण्हू ख़बरूं कंदा, पाकिस्तान में माण्हू ख़बरूं कंदा, अड़ा उहो ज़मानो हलियो वियो, हाणे उहे क़ौमी कारकुन कोन, क़ौमी कारकुन किथां ईंदा, दौर ई मटिजी वियो आहे। इहो ईअं आहे जी माण्हू चवंदा हाणे माण्हू घोड़े ते हलनि ई कोन था, बंदर रोड ते घोड़े ते कीअं हलंदा, मोटरसाइकिलूं अची वियूं आहिनि, कारूं अची वियूं आहिनि। अदा उहो कंहिं ज़माने में हीअं थींदो, अदा उहो कोन थींदो, अमा रधंदी, पावा पुसाए रखंदी, ॿिए ॾींहुं खाईंदा हुआसीं। हाणे टाइम ई कोन्हे, अमा बि नौकिरी ते थी वञे, पावा किथां रधंदी। तंहिंजे करे हिन दौर में मौजूदा दौर जे शयुनि सां गॾु बि हलो। किताब ऑनलाइन पिया छो नथा पढ़ो? तव्हां मां केरु किताब पढ़ंदो आहे? को खणे ॿुध, सभु पढ़ंदा आहियो? कहिड़ा कोर्स या न? कोर्स या न ॿिया पढ़ंदा आहियो? अदा ॿियो ॿी छोकिरियुनि मां ऐं छोकिरनि मां को हिकिड़ो ॿुधाए जंहिं गुज़िरियल 6 महीननि में 3 किताब सुठा पढ़िया हुजनि? हा, कहिड़ा पढ़े थी बाबा? हा, बाय ओशो, ग्रेट। हा, वेरी गुड, ज़बरदस्त। बाबा जो नालो छा आहे? शफ़क़त। हा, ज़बरदस्त। अदा हा, वियो, एक्सीलेंट। हा दा, न तव्हां न, तव्हां ॿुधायो, तव्हां ॿुधायो न सवेल। हा दा, तूं थिया, तूं बाबा डेल कार्नेगी ज़रूरु पढ़ो, ज़बरदस्त। त किताब पढ़णु शुरू कयो ऐं सिंध जे हर शागिर्द खे आउं गुज़ारिश थो कयां, हींअर 2 ॼणनि खे चयो अथमि त टारगेट नौकिरी न रखो, नौकिरी ज़रूरु रखो, पर टारगेट हींअर आउं तव्हीं मूंसां, यू मे डिसएग्री विद मी, या जे मेडिकल पिया पढ़ो त FCPS, जे इंजीनियरिंग पिया पढ़ो त मास्टर्स UK मां, USA मां, कैनेडा मां, ऑस्ट्रेलिया मां, उते जा पैसा न आहिनि त मलेशिया मां, थाईलैंड मां, इस्तांबुल मां, किथां बि वञी, वेझे मुल्क मां, जर्मनी ऐं चाइना में तालीम ट्यूशन फ्री अथव। जेकॾहिं बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन पिया पढ़ो त इंटर्नशिप के वॾे इंस्टीट्यूट में, कंहिं फैक्ट्री में, इंडस्ट्री में वठी पोइ वरी कोशिशि कयो त स्कॉलरशिप ते हलिया वञो। CSS कयो, आर्मी में कमीशन वठण जी कोशिशि कयो, छोकिरियुनि लाइ नेब में पोस्टूं आयूं अथव, FIA में आयूं अथव। फेडरल इदारनि में नौकरियूं वठो, फेडरल इदारनि जी नौकरियुनि में पंहिंजो हिसो खाॼी वञे थो। सिंध जी नौकरी त फिरी गिरी पाण वठी वेंदासीं, पाण न वठंदासीं त पंहिंजो सौट वठी वेंदो। वफ़ाक़ी इदारनि में पंहिंजूं नौकरियूं खाॼी ऐं लुटिजी वञनि थियूं। तंहिंजे करे वफ़ाक़ी इदारनि में पुलिस ऐं रेंजर्स में नौकरी मिले त रेंजर्स में वञी वठो। जेकॾहिं तव्हांखे हिते मिले एंटी करप्शन में FIA में त FIA में वठो। इस्लामाबाद वेंदव, ॿार पढ़ंदा, उतां स्कॉलरशिपूं मिलंदियूं, पोस्टिंग लाहौर थींदी, नवां एवेन्यूज़ खुलंदा। ॿियो जेके पैसा ख़र्च था कयो मोबाइलनि ते, कपिड़नि ते, उन्हनि पैसनि खे बचाए उन मां वञी दुबई ऐं मलेशिया चकर ॾेई अचो, 40-50 हज़ार ख़र्च करे, छोकिरियूं 3 ॼणियूं गॾिजी हिकिड़ी पोड़ी पुफी वठी, जेका पुफी खणबी आहे पाण सां, उहा खणी वञी पुफी जो भाड़ो तव्हीं भरियो, वञी मलेशिया चकर ॾेई अचो, घुमो ऐं आख़िर में उन सां तव्हां सभु अलाए इख़्तिलाफ़ कंदव अलाए छा, आख़िर में त पॉलिटिक्स ज़रूरु कयो। हाणे चवंदो छो? ही सभु टपड़ मेड़े जॾहिं कंदव तॾहिं मथे जेके ॿिया वेठा हूंदा उहे तव्हांजा टपड़ खाई वेंदा, महिनत फज़ूल थी वेंदी। माना हिकिड़ो ॿूटो पोखे हेॾो पॉलिटिक्स आहे, ॿूटे खे पाणी ॾींदो अचणु, ॿूटे लाइ फोटोसिंथेसिस, ॿूटो हिकिड़ो पोखे छॾियो ऐं पोखे पोयां अची ॿकरी खाई हली वञे थी। तव्हीं महिनत करे वेंदव, पब्लिक सर्विस कमीशन खे ईंदी, मथां लिस्ट नौकरियूं वेंदियूं विकामी, तव्हांजो हिसो खाई वेंदी वफ़ाक़ी हुकूमत, ऐं सिंध में पब्लिक सर्विस कमीशन जी लिस्ट ईंदी, नौकरियूं सभु खाजी वेंदियूं। महिनत कंदव, स्कॉलरशिप तव्हांखे वेंदव अमेरिका ऐं बर्तानिया या यूरोप, तव्हांखे वीज़ा ई कोन ॾींदा। जेकॾहिं तव्हांजी पॉलिटिकल क़ौम जी हैसियत न हूंदी, क़ौम जी हैसियत हूंदी त उहे मुल्क तव्हांखे वीज़ा ॾींदा। तंहिंजे करे हिकिड़ी ऑनेस्ट ट्रांसपेरेंट, साफ़ शफ़ाफ़ पॉलिटिकल लाइन ज़रूरी न आहे त एक्टिविटी जुलूस कढो, पॉलिटिकल काज़ सां जुड़ियल हुजो, पढ़ो, ड्राइविंग सिखो, ॿाहिरि वञो, CSS कयो, जॉब्स वठो, पर उन सां गॾु ज़िंदगी जो एम ठाहियो त मूंखे मास्टर्स या PhD ओवरसीज़ ज़रूरु करणी आहे। उहे किताबनि मां आइडियाज़ मिलंदियूं, उहे सोशल मीडिया मां आइडियाज़ कोन मिलंदियूं। यूट्यूब ते वञी डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसण जी आदत विझो, यूट्यूब ते रुगो फिल्मूं वेठा ॾिसूं पाण, यूट्यूब ते वञी डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसण जी आदत विझो, साइंस ते, वॾनि माण्हुनि ते, एंटरप्रेन्योरशिप ते, उहे आदतूं पाण में विझो। पाण खे हिकिड़ो नओं माण्हू तब्दील कयो। दुनिया खे का दिलचस्पी कान अथव त सिंधियुनि वटि मोहन जो दड़ो आहे, सिंधियुनि वटि शाह लतीफ़ आहे, आहिनि ज़रूरु, पर दुनिया चीनी जो कहिड़ो वास्तो त हिन वटि मोहन जो दड़ो आहे या कोन्हे? जर्मन जो कहिड़ो वास्तो त सिंधियुनि जी सभ्यता आहे, मंछर डंड आहे, बेह ॾाढा सुठा हूंदा आहिनि, किंजर ते मच्छी मारंदी आहे। वरी ॿुधायो वञी भला, वञी जर्मन खे ॿुधायो बोन में या फ्रैंकफर्ट में त मंछर डंड ते बेह हूंदा आहिनि, जो बेह छा? तंहिंजे करे दुनिया जो वास्तो हूंदो, तव्हांजी
कॉम्पिटेंसी सां, तव्हांजी क्वालिफिकेशन सां, तव्हांजे मेरिट सां, तव्हांजे महिनत सां हिकिड़ी सिंध मेरिट वारी अॼु मेरिट वारी, जंहिंमें माण्हू पंहिंजी क्वालिफिकेशन ते दुनिया जे आॾो हीअं ॻाट ऊचो करे बीहे त जीअं 5000 साल अॻु में मोहन जे दड़े जे माण्हुनि सॼी दुनिया खे लीड पे कयो, तीअं उन्हनि खे ॿुधायो त असीं रुॻो उन्हनि जा दास्तान कोन ॻाईंदासीं, हिन दौर में ईंदड़ 50-100 सालनि में हिकिड़ी अहिड़ी सिंध डेवलप कंदासीं, हिकिड़ो अहिड़ो पाकिस्तान डेवलप कंदासीं, हिकिड़ो अहिड़ो साउथ एशिया डेवलप कंदासीं जेको दुनिया जे साम्हूं वरी ॻाट ऊचो करे बीहंदो। महिरबानी।